सभिनी मुसलमाननि जी अमर साइण सहाबिया बिनते सहाबी तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा मुजतहिदा हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रदियल्लाहु ताला अन्हा ते हिकु भेरो ख़ौफ़ ऐं ख़शियत जो ग़लबो हुयो। रोई रही हुयूं त सहाबी इब्न सहाबी हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रदियल्लाहु ताला अन्हुमा अची अर्ज़ु कयो, अव्हां खे मुबारक हुजे, ख़ुशि थी वञो, ख़ुदा जो कसम मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो आहे त आयशा जन्नती आहे। इहो ॿुधी करे अमर साइण हज़रत आयशा सिद्दीक़ा रदियल्लाहु ताला अन्हा इरशाद फ़रमायो, फ़र्रजत अन्नी फ़र्रजल्लाहु अन्का, यानी अव्हां मुंहिंजो ग़म परे कयो, अल्लाह पाक अव्हां जो ग़म परे करे। हज़रत अल्लामा अली कारी रहमतुल्लाहि ताला अलैह हदीस पाक जे हिन हिस्से आयशा जन्नती आहे जे हवाले सां फ़रमाइनि था, हिन ॻाल्हि में को शक नाहे त हज़रत आयशा रदियल्लाहु ताला अन्हा जन्नत में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां गॾु बुलंद दर्जात में हूंदियूं। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।